अस्सलाम वालेकुम। जय सिंध सदा सिंध वारा जीअं आऊं आहियां गुल मोहम्मद समूह। जीअं त तव्हांखे अॼु प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जे बारे में सम्झाईंदुसि, यानी कि ज़मान, हाल, कामिल। कामिल मादी करीब। हाणे ज़मान हाल जी कामिल जी माना आहे मुकमल। का बि शइ जेका हुजे उहा मुकमल थी चुकी हुजे उनखे ज़मान हाल कामिल चइबो आहे। मिसाल मादी करीब, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर पए त ज़मान हाल कामिल आहे छा। पहिरीं त उहो सम्झूं त इहो छाजे लाइ इस्तेमालु थींदी आहे ऐं छो इस्तेमालु थींदो आहे। हाणे ज़मान हाल कामिल जेको आहे उहो माना यानी फ़ाइल जेको हूंदो आहे कमु करण वारो, उन माज़ी में कमु कयो, शुरू कयो ऐं वेझिड़ाई में ख़तमु कयाई या मुकमल कयाई। माना हिन हाल में वेझिड़ाई में जेके थोरो वक़्तु थियो हुजे उनखे चइबो आहे ज़मान हाल कामिल माज़ी या माज़ी करीब। अंग्रेज़ी में प्रेज़ेंट परफेक्ट। ठीकु आहे। अॼु अचो त हिन जे बारे में स्ट्रक्चर सिखूं। पहिरीं स्ट्रक्चर सिखूं असांखे छा आहे। असांखे पहिरीं हीउ जेको हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे। हिन में हेव ऐं हेज़ इहे मददगार फ़इल आहिनि हिन जा, कंहिंजा प्रेज़ेंट परफेक्ट जा। स्ट्रक्चर हाणे पहिरीं अचे असांखे ख़बर पवे त सब्जेक्ट, पोइ असांखे छा खपे, हेल्पिंग वर्ब, पोइ असांखे छा खपे, वर्ब जंहिंजी टी फॉर्म, मेन वर्ब असांखे खपे, पोइ खपे असांखे ऑब्जेक्ट। हाणे असांखे अंग्रेज़ी में इहा त ख़बर पइजी वई। हाणे असांखे सिंधीअ जी बि ॼाण हुअणु घुरिजे त हिन में फ़ाइल कहिड़ो आहे, कमु करण वारो कहिड़ो आहे, कंहिं ते कमु थियो, अंब ते थियो, कहिड़ो कमु थियो, खाधई, छा कयाई, मुकमल करे चुको। असांखे सिंधी जी बि ॼाण अचे। जे असांखे सिंधीअ जी ॼाण न हूंदी त पोइ अंग्रेज़ी असांखे ठाहिण कोन ईंदी। सिंधी जी ॼाण बि हुअणु तमामु ज़रूरी आहे। जीअं त अचूं था ॾिसूं मिसाल हिन जे स्ट्रक्चर असां ॾिठो। हाणे असां जेको फार्म लॻंदो आहे उहो टी फार्म हुनजी लॻे पिया, यानी वर्ब जी टी फार्म V3 बि असीं चई सघूं था शार्ट कट में। हाणे असीं ॾिसूं था त ॾिसो हिन में हे लाज़िमी आहिनि, हे जेका अठ आहिनि इहे लाज़िमी आहिनि, हर टेंस में ईंदा। तव्हांखे हे अठ ई यादि करणा पवंदा। आई सां हैव, वी सां हैव, यू सां हैव, दे सां हैव, ठीकु आहे। ऐं ही सां हैज़, शी सां हैज़, इट सां हैज़, नेम सां हैज़। माना नालो कहिड़ो बि हुजे, गुल मोहम्मद हुजे, गुल मुनीर हुजे, मोहम्मद हसन हुजे, हिकिड़ो नालो हुजे। हाणे असीं त असीं जेको फर्स्ट पर्सन में हे बि लॻंदो, ठीकु आहे। वही बि फर्स्ट वर्ण हुन हे बि लॻंदो। यू सेकेंड पर्सन आहे उन में बि हे बि लॻंदो। हाणे दे जेको आहे उहो छा आहे, थर्ड पर्सन आहे, पर आहे जमा, घणा आहिनि। यानी कि असांखे ख़बर पई त सादन जुमिलनि में असीं सिंधी में ईअं ई खणी चऊं त जंहिंमें घणा ई हुजे, घणा हुजनि उते अवी हेव आणे छॾियो, बसि बेकुटकाए आणे छॾियो। घणनि जो तइदादु आहे। जीअं न पूछ घणा आहिनि, ठीकु आहे, ऐं दे बि घणा आहिनि, अवां बेकुटका हुन में हेव आणे छॾियो, ठीकु आहे। हाणे जॾहिं ॾिसो हिकिड़ो आयो आहे आई, त आऊं जॾहिं ॻाल्हायां त ज़मीर इहो मुतकलम आहे सिंधीअ जो, ठीकु आहे प्यारो ॿारो। जॾहिं आऊं ॻाल्हायां त छा हणंदा, हेव। जॾहिं तव्हां ॻाल्हायो त उन में बि हणंदा, हिते मूं यू लिखियो आहे, उन में बि हेव हणंदा। जॾहिं टी पार्टी जेका हूंदी आहे, जेका हाज़िरी हिते कान्हे का, उन में तव्हां अकेलो आहे त बेखुटका हेज़ हणी छॾियो, बेखुटको। हाणे ही बि हिकिड़ो माण्हू आहे, शी उहा बि क्रिया आहे, इट उहो बि हिकिड़ो आहे, ठीकु आहे। ऐं नेम उहो बि हिकिड़ो आहे। असांखे हिक जी यानी वाहिद जी ख़बर पई, उन में हेज़ हणी छॾियो, परेशान थियण जी ज़रूरत ई कान्हे का, ठीकु आहे। घणा ई हुजे त हे बि लॻंदो
अकेलो हुजे त छा लॻंदो हेज़ लॻंदो हाणे आई वरी बि मिसाल ॾियां पोइ आई आहे त माना आऊं ॻाल्हायां पियो ज़मीर मुतकलम यानी ॻाल्हाईंदड़ ठीकु आहे सिंधीअ में ऐं यू माना तूं जॾहिं ॻाल्हाए पियो उन में बि हे बि ईंदो बाक़ी घणा ई आहे हू ई आहे दे आहे उन में तव्हां इहो हे बि हणी छॾियो बेखुटका ऐं अकेलो आहे त हेज़ लॻंदो शी ही इट नालो इहे सभु अकेला आहिनि हिकिड़ो आहे तव्हां बेखुटका ज़रूरी न आहे फस्ट पर्सन सेकेंड पर्सन थर्ड पर्सन सम्झो बसि हिकिड़े सां हेज़ घणनि सां हे बि आऊं ॻाल्हायां त पंहिंजे लाइ हे बि तूं ॻाल्हाईं त उन लाइ हे बि हणी छॾ बसि को मसइलो न आहे का परेशान थियण जी ज़रूरत न आहे हाणे इहो छाजे लाइ अचे पियो इहो असांखे ॿुधाए पियो हे बि हेज़ हेल्पिंग वर्ब आहिनि असां मूं लिखियो आहे त हेल्पिंग वर्ब इहे असांजी मदद कनि पिया छाजे लाइ मदद कनि पिया त हीअ असांखे ॿुधाइनि पिया त हीअ ज़मान काम हाल कम लाइ उन जे बारे में ॿुधाईंदा हाणे अचो त पाण उन जे जुमिलनि जे तरफ़ हलूं त जुमिला कीअं ठहंदा आहिनि हाणे ॾिसो प्यारा ॿारो ऐं मदद असांजी केरु पियो करे हेव ऐं हेज़ इहो असांखे ॿुधाए पियो त असीं परफेक्ट आहियूं माना मुकमल शइ आहियूं उन जे बारे में ॿुधाए पियो ठीकु आहे ऐं सिंधीअ में ज़मान हाल कामल माना को कमु बि करियो उहो मुकमल थी वञे उनखे प्रेज़ेंट परफेक्ट चइबो आहे का बि गुंजाइश न हुजे कमु थी चुको हुजे ठीकु आहे मादी में शुरू कई ऐं वेझराई में क़रीब थोरो हींअर हाणे थोरो वक़्तु थियो आहे मादी जो सम्झो कोन था त मादी छा आहे असां बटण खे रुॻो हीअं खोलियो हिकु सेकंड लॻो इहो मादी में ॻाल्हि हली वेंदी ठीकु आहे ऐं मथां परेशान बि थियो त भाउ ॻाल्हि रमण हाल जी आहे साईं वरी मादी पियो ॿुधाए किथां मादी शुरू थियो पर असुल में ईअं आहे ठीकु आहे हाणे अचो जुमिले में त हूअ अंब खाई चुकी आहे ठीकु आहे हाणे ॾिसो हू आहे हुनजी जेको माना आहे असां सब्जेक्ट में शी हूअ जी माना वरी ही हेज़ जेको आहे हिन असांजी मदद कई हेल्पिंग वर्ब त ज़मान हाल कामल आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट आहियां ईटन माना टी फर्म लॻी वर्ब जी ही वर्ब आहे मैंगो मैंगो इहा ऑब्जेक्ट आहे कंहिं ते कमु थियो महांगो थो कमु थियो जिते कमु थींदो उहो आख़िर में अंग्रेज़ी में ईंदो उहो आख़िर में अंग्रेज़ी में ईंदो छो जो अंब ते कमु थियो आहे ज़िक्र कंहिंजो आहे अंब जो कंहिं कमु कयो हू आहे छा ॿुधाए बि हू आहे ऐं हिन असांजी मदद कई त जीअं अकेलो आहे हिन में हेज़ आणो अकेली आहे हूअ माना अकेली आहे उहा ठीकु आहे हिन मदद कई असांजी हेज़ ॿुधायो त असां हीउ कहिड़ो ज़मानु आहे ईटन हाणे ईट मां ईटन छा थी वियो वर्ब जी टी फार्म में हिन ज़मान में प्रेज़ेंट परफेक्ट में जो प्रेज़ेंट परफेक्ट जेको आहे उन में लॻंदी जेका छा वर्ब जी टी फार्म आहे ठीकु आहे हाणे अचूं था ॿिए जुमिले जी तरफ़ त मूं ख़त लिखिया आहिनि हाणे मूं फाइल आहे ठीकु आहे सिंधीअ में हिते आई थींदो सब्जेक्ट हाणे हे बि जेको ॾिसो हे हिते हे बि आयो आहे छा लाइ आयो आहे त अकेलो पर आऊं ॻाल्हाईंदड़ आहियां वरी बि आउं मिसाल ॾियां तॾहिं बि ईअं हे वञो बसि हाणे हिन असांजी मदद कई त हे बि हिन ज़माना ॿुधायो हीअ आहे रिटन हाणे रिटन जेको आहे वर्ब जी टी सूरत आहे हा हीअ आहे लेटर्स हाणे इहो थी वियो ऑब्जेक्ट किथे कमु थियो ऑब्जेक्ट ॿुधायो त मूं ते कमु थियो आई हैव रिटन लेटर ठीकु आहे मूं ख़त लिखिया मूं ख़त लिखिया माना जमा आहिनि ख़त इलाही हिन करे आहिनि आया हुआ हिते आहे हिकिड़ो आहे त इलाही आहिनि हिन करे आहिनि थी वेंदो अहिड़े नमूने सां हिकु पाण ॻाल्हाए त हुन में हे बि तूं ॻाल्हाईं त हुन में हे बि ऐं घणा हुजनि वुई दे त हुन में हे बि ऐं अकेलो हुजे शी ही इट ऐं नालो कंहिंजो बि नालो हुजे हिकिड़ो नालो
उन में हे बस परेशान थियण जी ज़रूरत न आहे। वरी अचूं था टे जुमिले जी तरफ़। असां तव्हांजो इंतज़ारु कयो आहे। हाणे जेको असां आहे इहो फ़ाइल आहे, तव्हां जेको आहे सो मफ़ूल आहे, इंतज़ारु कमु आहे। ठीकु आहे, कयो आहे माना मुकमल शइ थी आहे, माना करे चुको आहे। हाणे हिते चुको लफ़्ज़ जेको आयो आहे लाज़िमी न आहे चुको हुजे। इहो चुको सिर्फ़ु इन लाइ हूंदो आहे त प्यारा ॿारो हीउ माण्हू सम्झी सघनि त हीउ प्रेज़ेंट परफेक्ट जुमिलो आहे। ज़रूरी न आहे हर जुमिले में चुको हुजे। हुते मूं मथे चुको लिखो आहे, या चुका या चुकी या चुकियूं। इहा छोकिरी आहे त मर्द हूंदो त चुका चुकियूं। ठीकु आहे, त हाणे ज़रूरी न आहे त हिते मूं कोन लिखियो आहे, इन करे हाणे लिखो वुई। हाणे असां अची वियो सब्जेक्ट, पोइ इहे हेल्पिंग वर्ब आहे। वुई घणा आहिनि, घणनि सां हे बि लॻंदो। हीअ आहे वेटड, यानी वर्ब जी जेको टी फार्म आहे। वी थ्री फॉर यू, हीअ ऑब्जेक्ट आहे यू। असांजो सिंधी जो हीउ मफ़ूल आहे, हीअ अंग्रेज़ी जो ऑब्जेक्ट आहे। असांखे सिंधी जी ॼाण लाज़िमी हुअणु खपे। ऐं वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त सिंधी लाज़िमी आहे। ॾिसो हाणे असां तव्हांजो इंतज़ारु कयो आहे, हिते चुको लफ़्ज़ न आयो, तॾहिं प्रेज़ेंट परफेक्ट जो आहे। ज़मान हाल कामिल जो, कमु मुकमल थी चुको आहे, इंतज़ारु करे चुको आहे। हाणे चुको मूं लफ़्ज़ कोन लिखो, इंतज़ारु कयो आहे। हाणे ॿियो लफ़्ज़ आहे, चोथों आहे वाढो कुर्सी ठाहे चुको आहे। ठीकु आहे, हाणे चुको ते लॻाइनि जीअं ॿार सम्झनि त हीउ प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे। ठीकु आहे, हाणे कारपेंटर सब्जेक्ट आहे, हैज़ हेल्पिंग वर्ब आहे, हिन असांजी मदद कई, हिन असांखे ज़मान ॾेखारियो त हीउ ज़मान कहिड़ो आहे, प्रेज़ेंट परफेक्ट। ऐं मेड जेको आहे इहो वर्ब आहे। वर्ब जी कहिड़ी सूरत आहे, हीअ टी सूरत लॻंदी। छा लॻंदी, टी सूरत लॻंदी, यानी वी थ्री। हाणे चेयर जेको आहे इहो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, ऑब्जेक्ट आहे। असांखे ख़बर पई कारपेंटर हैज़ मेड चेयर, वाढे कुर्सी ठाहे चुको आहे या वाढे कुर्सी ठाही आहे, ॻाल्हि साॻी आहे। हर भली चुके जो लफ़्ज़ न अचे, चुको इन लाइ ॾिनो त प्रेज़ेंट परफेक्ट ॿार सम्झनि, ॿारनि खे दिमाग़ में ॻाल्हि ॿुधाए अचे त हीउ प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे। अचूं था आख़िरी जुमिले जे तरफ़, त गुल मोहम्मद फ़ाइल आहे, मानी मफ़ूल आहे, खाई फ़ाइल आहे, चुको आहे जेको उन मां ख़बर पए थी ज़मान हाल कामिल आहे, पका आहे कि फ़ाइल कमु करण वारे कमु करे छॾियो आहे। ठीकु आहे, चुको आहे। हाणे हिन जी अंग्रेज़ी ठाहियूं त गुल मोहम्मद सब्जेक्ट आहे, पधरो बीठो आहे, हैज़ हेल्पिंग वर्ब आहे, हिन असांजी मदद कई, हिन असांखे ॿुधायो त ज़मान हाल कामिल आहे, यानी प्रेज़ेंट परफेक्ट आहे। हीउ परफेक्ट आहे। ईटन जेको आहे वर्ब जी टी फार्म आहे। असां ईट हुनखे ईटन कयो त हुनखे फार्म लॻो टियों। ठीकु आहे, ऐं मील जेको आहे उहा मानी आहे। रुगो माना जी ख़बर भई हीउ मफ़ूल आहे, हेॾा अंग्रेज़नि जो मफ़ूल आहे, हीअ फ़ाइल आहे त हीअ अंग्रेज़नि जो सब्जेक्ट आहे। यानी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब यानी वी थ्री, ऐं मील ऑब्जेक्ट आहे। कमु किथे थियो, कीअं कमु कयो, गुल मोहम्मद कमु कयो, केतिरी कमु कई, मानीअ ते कमु कई, उहो मफ़ूल थी वियो। कहिड़ो कमु कई, हीउ जेको खाइण जो कमु कई, खाई चुको आहे या खाधी आहे, इहा परफेक्ट ॻाल्हि आहे। चुको परफेक्ट ॻाल्हि आहे, जीअं तव्हां सम्झो। ठीकु आहे, तव्हां जॾहिं सम्झंदा सिंधी खे सम्झंदा, पोइ उन्हनि टेंशन खे सम्झंदासीं हिन में हेर बि ऐं हेर बि। वरी तव्हांखे मिसाल ॾींदुसि, अकेलो हुजे त उनखे हेर हणो, हीउ अकेलो आहे, हिकिड़ो माण्हू आहे, शी हू अकेली आहे, हिकिड़ो माण्हू आहे, इट उहो अकेलो आहे, नेम नालो अकेलो आहे, बसि बेखुटको आहे हेर हणी छॾियो, अकेलो आहे। हाणे हीउ बि अकेलो आहे, पर आऊं ॻाल्हायां ज़मीन मुतकलम, अकेलो त आहे पर आऊं ॻाल्हाईंदड़ आहियां, उन में हे वणो। ठीकु आहे, हाणे हिते हुई माना घणा आहिनि, उन में हे वणो। यू
जेको आहे सेकंड पर्सन आहे उहो यू बि ईंदो आहे यूअर बि ईंदो आहे घणा ठीकु आहे हे वणो ऐं दे उनजी बि घणा ई आहे उन में बि तव्हां हे वणो ऐं दे जेको आहे उहो सेकंड थर्ड पर्सन आहे पर घणा ई आहे उनजी इन जे करे असां हे वणियो ठीकु आहे हाणे वरी तव्हांखे वज़ाहत करियां त घणा हुजनि त छा लॻंदो प्यारा ॿारो हे बि अकेलो हूंदो ही शी इट ऐं नालो कंहिंजो उन में हेड लॻंदो ठीकु आहे हाणे जॾहिं की आऊं ॻाल्हायां आई तव्हां हे वणो न तोसां मूंखां दॿायां त तूं चवंदे आई यू हेव लॻंदो ऐं दे में हे लॻंदो वुई में बि हेव लॻंदो बसि ॻाल्हि ख़तमु असां अॼु प्रेज़ेंट परफेक्ट जे बारे में सिखियो हाणे प्यारा ॿारो PhD जूं बि अचनि पियूं सीटूं GST जूं बि अचनि पियूं HST जूं बि अचनि पियूं हाणे तव्हां पंहिंजा व्यूज़ मोकिलियो त असांखे कहिड़ो टेंस सिखणो आहे असांखे ख़बर त पवे तव्हांखे कहिड़ा टेंस अचनि था कहिड़ा कोन था अचनि पंहिंजा व्यूज़ ॾियो लाइक करियो सब्सक्राइब करियो ऐं सब्सक्राइब कंदा त असांजी दिलि वधंदी ऐं अञा तव्हांखे टेंस सेखारींदासीं ग्रामर सेखारींदासीं मैथ सेखारींदासीं साइंस सेखारींदासीं पर तव्हां सब्सक्राइब न कंदा असां सां शेयर न कंदा लाइक न कंदा त असांखे कीअं ख़बर पवंदी या ईअं खणी सम्झो त कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे कहिड़ो बि टेंशन नथो अचे असां त शुरू त कयूं आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट जा पर असांखे कहिड़ी ॻाल्हि प्रेज़ेंट इंडेफिनिट तव्हांखे अचे थो या कोन थो अचे या प्रेज़ेंट कंटिन्यू अचे थो या कोन थो अचे पंहिंजा व्यूज़ मोकिलियो जीअं असीं सम्झूं असीं वरी वधीक तयारी करियूं वधीक महिनत करियूं असांजी दिलि ख़ुशि थिए त वधीक असीं तयारु करियूं सलामत हुजो सदाईं सलामत हुजो ठीकु आहे जय सिंध गुल मोहम्मद समूह ख़ुदा हाफ़िज़